बुलेटिन की शुरुआत में अहम ख़बर ॾींदासीं। वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंजर जबल सां लाॻापियल केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे अदालत खे इस्तदा कई त केस में सिंध हुकूमत के वकील मुक़रर करण लाइ मोहलत ॾिनी वञे। अहम ख़बर शामिल क्यों पिया। वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंजर जबल सां लाॻापियल केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे अदालत खे इस्तदा कई त केस में सिंध हुकूमत के वकील मुक़रर करण लाइ मोहलत ॾिनी वञे। मुनवर अली सागर जे वकील रिकॉर्ड जी फ़राहमी ऐं तयारी लाइ मोहलत जी दरख़्वास्त कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर क्यों पिया। वफ़ाक़ी आईनी अदालत कारूंजर जबल सां लाॻापियल केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी आहे। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। सिंध हुकूमत जे नुमाइंदे अदालत खे इस्तदा कई त केस में सिंध हुकूमत के वकील मुक़रर करण जी मोहलत ॾिनी वञे। मुनवर अली सागर जे वकील रिकॉर्ड जी फ़राहमी ऐं तयारी लाइ मोहलत जी दरख़्वास्त कई हुई। इन हवाले सां वधीक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सद्दाम हुसैन। जी सद्दाम हुसैन, आगाह कजो। कारूंजर जबल जी कटाई सां लाॻापियल केस जी ॿुधणी वफ़ाक़ी आईनी अदालत में जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच कई। इन हवाले सां ॿुधाईंदा हलूं त ॿुधणी दौरान 52 वकील वफ़ाक़ी आईनी अदालत खां 9 वकील मुक़रर करण लाइ वक़्त जी दरख़्वास्त कई, जेका अदालत मंज़ूर कंदे ॿुधणी गैर मुयना मुदत ताईं मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ ॿुधाईंदा हलूं त सिंध हुकूमत जी नुमाइंदगी कंदड़ वकील बैरिस्टर सलाहुद्दीन पंहिंजो वकालतनामो वापसि वठी छॾियो आहे ऐं केस में पेश थियण खां इनकार करे छॾियो आहे। अॼु कारूंजर जबल जी कटाई जे हवाले सां अहम ॿुधणी थी वफ़ाक़ी आईनी अदालत में। इन मौक़े ते जेको वकील पेश थियो उन जेको आहे सो अदालत खां दरख़्वास्त कई त कुझु टाइम ॾिनो वञे 9 वकील मुक़रर करण लाइ। अदालत जेका दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी जेका आहे सा गैर मुयना मुदत ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿिए तरफ़ इहो ॿुधाईंदा हलूं त मुनवर अली सागर जे वकील आसिफ अली टालपर रिकॉर्ड जी फ़राहमी ऐं तयारी लाइ वक़्त जी दरख़्वास्त कई, जंहिंखे अदालत मंज़ूर कयो ऐं अदालत मुलतवी गैर मुयना मुदत ताईं मुलतवी करे छॾी आहे। वफ़ाक़ी आईनी अदालत में कारूंजर जबल सां लाॻापियल केस जी ॿुधणी थी ऐं उहा ॿुधणी जेका आहे सा गैर मुयना मुदत ताईं मुलतवी कई वई आहे। वकील तरफ़ां इहो चयो वियो आहे त वकील जेको आहे सो असांखे करिणो आहे उनजे लाइ वक़्तु ॾिनो वञे, जंहिंखे दरख़्वास्त अदालत मंज़ूर कई। मंज़ूर कंदे अदालत जेका ॿुधणी आहे उहा गैर मुयना मुदत ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी सद्दाम हुसैन, आगाह करण लाइ महिरबानी।